में चेयरमैन ऐं डेप्टी चेयरमैन जी चूंड लाइ सेनेट जो इजलास जारी आहे। अवां खे आगाह कंदा हलूं, चेयरमैन ऐं डेप्टी चेयरमैन जी चूंड लाइ सेनेट जो इजलास जारी आहे। इजलास शुरू थींदे ई पीटीआई सेनेटरनि पारां ऐवान में एहतजाज करे नारेबाज़ी कई वई। पीटीआई सेनेटर्स जे पीटीआई बानी जूं तस्वीरूं आला ऐवान में खणी आया। प्रिज़ाइडिंग ऑफिसर इसाक डार जो चवणु हो त गोड़ न करियो, असांखे सुठी रिवायत कायम करणी आहे। सेनेटर अली ज़फर जो चवणु हो त चेयरमैन ऐं डेप्टी चेयरमैन सेनेट जी चूंड नथी थी सघे। सेनेट इजलास में केपी जा सेनेटर्स मौजूद न आहिनि। केपी जे सेनेटर्स खां सवाइ चेयरमैन ऐं डेप्टी चेयरमैन जी चूंड गैर कानूनी हूंदी। अहम ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां नाज़रीन शेयर कंदा हलूं। चेयरमैन ऐं डेप्टी चेयरमैन जी चूंड लाइ सेनेट जो इजलास जारी आहे। इजलास शुरू थींदे ई पीटीआई सेनेटर्स पारां ऐवान में एहतजाज करे नारेबाज़ी कई वई। पीटीआई सेनेटर्स पीटीआई बानी जूं तस्वीरूं आला ऐवान में खणी आया। प्रिज़ाइडिंग ऑफिसर इसाक डार जो चवणु हो त गोड़ न करियो, असांखे सुठी रिवायत कायम करणी आहे। सेनेटर अली ज़फर जो चवणु हो त चेयरमैन ऐं डेप्टी चेयरमैन सेनेट जी चूंड नथी थी सघे। सेनेट इजलास में केपी जा सेनेटर्स मौजूद न आहिनि। केपी जे सेनेटर्स खां सवाइ चेयरमैन ऐं डेप्टी चेयरमैन जी चूंड गैर कानूनी हूंदी। नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। चेयरमैन ऐं डेप्टी चेयरमैन जी चूंड लाइ सेनेट जो इजलास जारी आहे। इजलास शुरू थींदे ई पीटीआई सेनेटर्स पारां ऐवान में एहतजाज करे नारेबाज़ी कई वई। पीटीआई सेनेटर्स पीटीआई बानी जूं तस्वीरूं आला ऐवान में खणी आया। प्रिज़ाइडिंग ऑफिसर इसाक डार जो चवणु हो त गोड़ न करियो, असांखे सुठी रिवायत कायम करणी आहे। सेनेटर अली ज़फर जो चवणु हो त चेयरमैन ऐं डेप्टी चेयरमैन सेनेट जी चूंड नथी थी सघे। सेनेट इजलास में केपी जा सेनेटर्स मौजूद न आहिनि। केपी जे सेनेटर्स खां सवाइ चेयरमैन ऐं डेप्टी चेयरमैन जी चूंड गैर कानूनी हूंदी।